नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया रोड में खबर ॾींदा हलूं त भरिया रोड भरिसां नई तइमीर थियल 132 केवी ग्रेड स्टेशन जो कम ठेकेदार अध में छॾी गायब थी वियो, जंहिं करे शहरी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिन सिलसिले में शहरियुनि ज़ाहिद कीरियो, सनाउल्ला कीरियो, ख़ादिम हुसैन ऐं ॿियनि चयो त वापडा तरफ़ां तइमीर कयल नए ग्रेड स्टेशन जो कम ठेकेदार अध में छॾी गायब थी वियो आहे। ग्रेड स्टेशन साल 2020 जनवरी में तैयार करे बिजली जी सप्लाई शुरू करणी हुई, पर 1.5 साल जो अरसो गुज़रण खां पोइ बि हिन महिल ताईं ग्रेड जो कम मुकम्मल न थी सघियो, जॾहिं त भरिया रोड ऐं आस पासे खे बिजली 30 किलोमीटर परे कंडियारो ऐं नौशरो फेरोज़ खां फराहमी थिए थी, जंहिं सबब बिजली जा वोल्टेज तमामु घटि आहिनि, जंहिं जे करे पाणी जूं मोटरूं, टेलीविज़न, इस्त्रियूं, पखा, बल्ब तोड़े बिजली जो ॿियो सामान सड़ी वञण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। हिक पासे बिजली ते हलंदड़ सामान जी सड़ी वञण जी परेशानी त ॿिए पासे सीपको अमले तरफ़ां वाधू बिजली जा बिल जंहिं में ॾंड हणी असां खां वसूल कया पिया वञनि, जंहिं करे ॿीणे आज़ा में हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त जल्द ग्रेड स्टेशन तां बिजली जी फराहमी शुरू कराए असांजी तकलीफ़ूं दूर कयूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।